काची जे ॻोठ टंडो रहीम ख़ान जो भलोड़ फ़नकार ऐं शाइर इमाम अली ज़ंगेजो, जेको गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां कारी कामिण ऐं पथरी जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। कमाइण खां लाचार हुजण सबबि केतिरे ई वक़्त खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। घर जो अल्हो तल्हो महांगी टेस्टनि ते ख़र्च करण सबबि मासूम बचड़ा हाणे फाका कशी जहिड़ी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। इमाम अली ज़ंगेजो जी माउ शरीफ़ा ज़ंगेजो ॿुधायो त ग़ुर्बत सबबि बुखू काटण ते मजबूर आहियूं, अटो ख़रीद करण जा बि पैसा न आहिनि त बचड़े जो इलाज किथां कराईंदुसि। हिन तक जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वसवारनि खे इमाम अली ज़ंगेजो जी माउ अपील कई आहे त ख़ुदा जे वास्ते संदन मदद कई वञे। कमाई जहिड़ा न आहिनि, रोज़गार कुझु न आहिनि। हिकिड़ो ॼणो वॾो पाण मां आहियां, मूंखां नथी इलाज थी सघे। इलाज सदके मुंहिंजे बचे जी इलाज करायो। अस्सलाम वालेकुम सर, मां इमाम अली ज़ंगेजो शाइर, मां तमामु तकलीफ़ में हाँ। मां अपील कंदुसि सकाफ़त खाते वज़ीर साईं सरदार अली शाह के जी मुंहिंजो इलाज कराइनि। मां हेपेटाइटिस सी जो मरीज़ हाँ, पिते में पथरी जो मरीज़ हाँ। मुंहिंजा 9 ॿारड़ा आहिनि, 4 पुट 5 ॼाणियूं। मां बिल्कुलु कमकार जहिड़ो करण जहिड़ो न आहियां। मां गुज़ारिश कंदुसि वसवारनि खे, सिंध हुकूमत के, साईं मुराद अली शाह के मुंहिंजो इलाज कराए, मुंहिंजी ज़िंदगी बचाए वञनि। बीमार आहे, मुंहिंजे बचे जी इलाज केरु नथो कराए, तव्हां ख़ुदा कर रहम कयो। मुंहिंजे बच्चा जो नंढड़ा बच्चा अथसि, इलाज मुंहिंजे जी करायो। ख़ुदा कर अलाह तव्हांखे गंज ॾींदो। कुझु कमाई जहिड़ा न आहिनि, रोज़गार कुझु न आहिनि। हिकिड़ो ॼणो वॾो पाण मां आहियां, मूंखां नथी इलाज थी सघे। इलाज सदके मुंहिंजे बचे जी इलाज करायो बसि।